अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामू ऐं शाइरी। एंथोलॉजी, मुरतब, यूसुफ सिंधी। छपींदड़, सिंधी अदबी बोर्ड, ॼामशोरो सिंध। छापो पहिरियों, साल 2012 ईस्वी। ख़ाका, यादगिरियूं, किस्त टीहीं, आबदा परवीन। सिंधी मौसीक़ी हर मौसीक़ीअ वांगुरु लोकगीतनि सां शुरू थी। लोकगीतनि जी मौसीक़ी सादी ऐं सही सिधी आहे। उन में को बि तसन या को बि सींगार कोन आहे। उहा गार जे दौर जे इंसान जी तस्वीर वांगुरु आहे, जंहिंमें रुगो ख़ाका आहिनि ऐं तफ़सील आहे ई कोन। सिंधी मौसीक़ीअ में अञा ताईं लोकगीतनि जूं के मिसराऊं ॻायूं थियूं वञनि, जिन में रुगो 2, 3 या 4 सुर लॻनि था। उन्हनि बुनियादनि ते सिंधी मौसीक़ीअ जी तामीर थी ऐं इर्तिका कंदे अची मौजूदा सूरत वरिताईं। हिंदू पाक जी क्लासिकी मौसीक़ीअ जे बरक्स सिंधी मौसीक़ीअ खे मज़हबी इदारनि ऐं हुकूमतुनि जी सरपरस्ती हासिल न रही। दरबारी मौसीक़ार सिंध जी तारीख़ में ज़रे घटि अणलभ आहिनि। हिंदू पाक जी क्लासिकी मौसीक़ीअ खे उभरण लाइ दरबारुनि ऐं मंदरनि जो सहारो मिलियो। उन करे उन जी इर्तिका घणो करे वॾनि शहरनि में थी। सिंधी मौसीक़ी दरबारनि, मज़हबी इदारनि ऐं वॾनि शहरनि खां परे ॿहिराड़ियुनि में नचंदी रही। उन करे उहा ॿहिराड़ीअ जे माहौल वांगुरु ख़ालिस, सादी, ग़ैर मुतकल्लिफ़ ऐं सबाजी रही। सिंधी मौसीक़ी पंहिंजी फितरत में सादी ऐं पंहिंजे आहंग में सुहिणी आहे। उन खां पोइ वक़्तु आयो जो सिंध जे अज़ीम सूफ़ी शाइरनि मौसीक़ीअ खे ख़ुदा ऐं इंसान जे विच में वसीलो सम्झियो ऐं झोक, बुलड़ी, भिटशा, दराज़ा ऐं रोहिड़ी ऐं ॿियनि मर्कज़नि ते सूफ़ियाणी मौसीक़ीअ जा मकतबा फ़िक्र शुरू थिया, जन जो अंदाज़ घणो करे रिंदी ऐं कोर्स जो हो। उन्हनि सभिनी मर्कज़नि ते औरत शजरे ममनू हुई। समाजी ऐं मज़हबी माहौल जे सबबा औरत खे असांजे मर्दाननि महफ़िलुनि खां ॿाहिरि रखियो वेंदो हो। तंहिं हूंदे बि औरतूं मौसीक़ीअ जी उञ शादियुनि ऐं ॿियनि काजनि ते गेच ऐं सहरा ॻाए उझाईंदियूं रहियूं। अहिड़ियुनि महफ़िलुनि में मर्दनि खे अचण जी मन हुई। असांजी मौसीक़ीअ जी इर्तिका जी शुरूआती दौर में मर्द ऐं औरतुनि जूं 2 पूर विछोट पैरल पटड़ियूं हुयूं, जन जो मिलणु नामुमकिन पिए लॻो। सूफ़ियाणियुनि महफ़िलुनि में बि औरत खे शामिल न कयो वियो, जेतोणीकि सूफ़ी वधीक खुलियल दिलि जा हुआ ऐं क़दामत परस्तनि जी तनक़ीद जो निशानू पिणु। सचल सरमस्त वटि सिंधीअ जी रिंदाना मौसीक़ीअ जी चोट थी। उहा मौसीक़ी इरफ़ान ऐं वजदानी कैफ़ियत जो वालिहाना इज़हार हुई। सिंधी काफ़ीअ जी शुरूआत थी ऐं उन में पिणु सादगी बरक़रार रखी वई। साॻियुनि लीकुनि ते हलंदे सिंधी मौसीक़ी यकसानियत जो शिकार थींदी वई ऐं ज़रूरी थी पियो त उन में नऊं रूह फूकिजे, जीअं उहा बदिलजंदड़ समाज सां साथ ॾेई सघे। उन्हनि माण्हुनि जे लाइ पसंदि जी शइ थी सघे जन क्लासिकी मौसीक़ीअ जो रचा ॿुधो। उहो सभु कुझु तॾहिं थियो जॾहिं क्लासिकी गवालियारी गायकीअ जो हिकिड़ो ख़ानदान लॾे सिंध में आयो। शादी ख़ान गवालियार स्कूल जो मशहूरु गवैयो सन 1830 ईस्वीअ में ख़ैरपुर में अची सकूनत पज़ीर थियो। संदसि पोयरनि मां मुराद अली ख़ान ऐं बेबो ख़ान थिया, जन क्लासिकी मौसीक़ीअ सां गॾु हिन सरज़मीन ते मुरविज मौसीक़ीअ जो बि अभ्यास कयो ऐं उन जो असरु क़बूलु कयो। हिननि काफ़ीअ जे हिकु मुख़्तलिफ़ ऐं नए अंदाज़ में हिन काफ़ीअ खे हिकु मुख़्तलिफ़ ऐं नए अंदाज़ में ॻाइणु शुरू कयो। सचल सरमस्त जे दौर खां वठी काफ़ीअ जी गायकी हिकु करी रही। अस्थाईअ खां पोइ हर अंतरो साॻे अंदाज़ में ॻायो वेंदो हो। हिननि ॿिनि माहिर ॻाइणनि हिकु नओं तजुर्बो कयो ऐं काफ़ीअ जे गायकीअ में क्लासिकी मौसीक़ीअ जो इम्तिज़ाज कयाऊं। उन तजुर्बे सां सिंधी काफ़ीअ जे गायकीअ में वधीक वुसअत आई ऐं रचाव पैदा थियो। उस्ताद अलहरीन नूनारीअ उस्ताद आशिक़ अली ख़ान खां क्लासिकी मौसीक़ीअ जी सिख्या हासिल कई ऐं ॿई शागिर्द ऐं उस्ताद क्लासिकी रंग में सिंधी काफ़ी ॻाइण लॻा। गायकीअ जो हीउ अंदाज़ तॾहिं उरूज ते पहुतो जॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान उनखे अख़्तियार कयो। हिन न फ़क़ति उन अंदाज़ खे क़ाइमु रखियो, पर केतिरा ई नवां तजुर्बा करे उन में वधीक नुदरत ऐं निखार पैदा कयाई ऐं ॻोठ ॻोठ में ॻाए उनखे अवाम में मक़बूल कयाई ऐं उन जूं पाड़ूं पुख़्तियूं कयाई। इहो पस मंज़र हो जंहिंमां आबदा परवीन उभरी। जॾहिं हिन अखियूं खोलियूं
त न फ़क़ति हीअ क्लासिकी काफ़ी रंग जे इम्तिज़ाज वारी मौसीक़ी फ़िज़ाउनि में हुई, पर भगत कंवर जी भक्ति अंदाज़, मास्टर चंद्र जे उन वक़्त जे पॉप म्यूज़िक, हल्का तोड़े नीम क्लासिकी फ़िल्मी गाना ऐं उर्दू ग़ज़ल जो ख़ासि ऐं मुनफ़रिद अंदाज़ फ़िज़ा में गूंजी रहिया हुआ। हिन खे सुरीलो ऐं सोनहरी आवाज़ कुदरती ॾात तौरु मिलियो ऐं मौसीक़ीअ जो माहौल घर में ई मौजूदु हुयुसि। संदसि वालिद मास्टर ग़ुलाम हैदर मौसीक़ीअ जो स्कूल हलाईंदो हो ऐं संदसि वालदा माई मुमताज़ बेगम हिकु सुठी फ़नकारा हुई। आबदा परवीन लाड़काणे में सन 1956 ईस्वीअ में ॼाई। ख़ैरपुर, मटियारी ऐं सखर मां लॾींदी आख़िर हैदराबाद में मुस्तक़िल रिहाइश अख़्तियार कयाई। हिन खे वालदेन जे तरफ़ां नंढे हूंदे खां ई मौसीक़ीअ जी सुठी तालीम मिली। 1973 ईस्वीअ खां हैदराबाद रेडियो तां ॻाइणु शुरू कयो ऐं मैदान मारे वरिताईं। संदसि पहिरियों मक़बूल नग़मो हो मौलाना अब्दुल गफ़ूर हुमायूनीअ जो ही कलाम, तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मां न रुगो। हिन खां अॻु उहो कलाम सिंधीअ जे ज़रे घटि हर ॻाइणे ॻायो हो, पर आबदा जो अंदाज़ निरालो हो, ॿुधंदड़ दम ख़ुदि थी वेंदा हुआ। हिन उन कलाम खे वधीक ख़ूबसूरत बनायो, उन में क्लासिकी अंदाज़ जी मिलावट कयाई। उहे मिसरा जेके हिन खां अॻु सिधा सवां ॻाया वेंदा हुआ, उन्हनि में मेंढनि ऐं मुर्कियुनि जो मेलाप करे उन्हनि में कशिश पैदा कयाई। आलाप जे करे उन कलाम में निखार ऐं वुसअत पैदा थी वई। उन करे साॻे कलाम जो तासिर ई ॿियो थी वियो। उहो साॻे अंदाज़ में ॻाईंदी रही ऐं हिकु ॿी मक़बूल आम काफ़ी ॻायाई, उहा हुई साहिब ॾिने जी काफ़ी। मन घुरे मुश्ताक सां जीअरे जुदायूं कीम कर। हिन उन्हनि तजुर्बनि खे जारी रखंदे शाह लतीफ़, सचल सरमस्त, ख्वाजा ग़ुलाम फरीद, बुल्ला शाह ऐं ॿियनि जा कलाम ॻाया ऐं ॾींहों ॾींहुं मक़बूलियत हासिल कंदी रही। हिन सिंधी ऐं सराइकीअ जे घणनि ऐं मशहूरु शाइरनि खे ॻायो आहे। हिन उन्हनि क्लासिकी शाइरनि खे बि ॻायो आहे जंहिंजे कलाम ते कंहिं बि मशहूरु ॻाइणे जी नज़र न पई आहे, जीअं ख़लीफ़ो नबी बख़्श कासिम। संदसि कलाम जी चूंड आलिशान आहे। हिन जी नज़र में कलाम में शाइराणियूं ख़ूबियूं हुजणु घुरिजनि, माना ख़ेज़ ऐं ऊन्हो हुजे, हल्को ऐं बाज़ारी न हुजे। ॻाइण वक़्तु उहा हर लफ़्ज़ में जान विझण जी कोशिशि कंदी आहे ऐं अदायगीअ वक़्तु उन लफ़्ज़ जे मफ़हूम खे मौसीक़ीअ में अदा करण जी कोशिशि कंदी आहे। उहो शाइरीअ जे जज़्बनि खे सुरनि जे रंग में आणींदी आहे। उहो अकेली ॻाइणी आहे जंहिं लतीफ़, सचल, बुले शाह, फरीद, नबी बख़्श कासिम, ख़ैर मोहम्मद हिसबाणी, शाह नसीर सांगी, ॿुढड़े फ़क़ीर ऐं ॿियनि घणनि ई क्लासिकी शाइरनि खे ॻायो आहे। उहा उचारण जी चिटे ऐं सही हुजण ते तमामु घणो ध्यानु ॾींदी आहे। विरले को अहिड़ो फ़नकार हूंदो जंहिंजा उचार चिटा ऐं सही हूंदा। हिन जी शादी मौसीक़ीअ जे मशहूरु माहिर ग़ुलाम हुसैन सां थी। शेख ग़ुलाम हुसैन जे साथ संदसि फ़न खे वधीक जला बख़्शी ऐं उन में रचा वांदो। आबदा परवीन सिंधी गज़ल में नऊं रूह फूकियो आहे। हिन सिंधी गज़ल खे सींगारे ऐं संवारे उन खे लताफ़त ऐं नज़ाकत बख़्शी आहे। उहो जदीद तोड़े क्लासिकी शाइरी साॻी आसानीअ सां ॻाए थी सघे। हूअ सिधी रवायती साज़नि तोड़े कंपोज़ थियल मौसीक़ीअ ते साॻीअ ई महारत सां ॻाए सघंदी आहे। हिन गीत ॻाइण ते तब आज़माई आहे, पर मुंहिंजी राय में संदसि अंदाज़ ऐं आवाज़ गीत ऐं हल्कीअ मौसीक़ीअ लाइ न आहिनि। तमामु थोरनि माण्हुनि खे ख़बर आहे त उहो बहितरीनु अंदाज़ में ठुमरी बि ॻाईंदी आहे, पर उहो फ़क़ति महदूद महफ़िलुनि में। उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां पोइ उहो पहिरीं फ़नकार आहे जेका ॻाइण दौरान अहिड़ी त वणंदड़ अंदाज़ में सरगम कंदी आहे ऐं अहिड़ा त ख़ूबसूरत पलटा हणंदी आहे जो ॿुधंदड़ दाद ॾियण ते मजबूर थी वेंदा आहिनि। राणे, सोरठ ऐं भैरवीअ ॻाइण वक़्तु पेचीदा क्लासिकी गायकीअ सां उहो साधन सबाजन लोक मौसीक़ीअ जे अंगनि खे अहिड़ीअ महारत सां मिलाईंदी आहे जो मौसीक़ीअ जा बि मुख़्तलिफ़ अंदाज़ हिक ई तानीअ पेटे में ख़ूबसूरतीअ सां उणियल लॻंदा आहिनि। कॾहिं कॾहिं उहा स्टेज ते तजुर्बा कंदी आहे जेका ॻाल्हि ख़तरनाक आहे। कॾहिं कॾहिं अवाम जी फ़रमाइश ते हूअ अहिड़ा कलाम बि ॻाईंदी आहे जेके शाइराणे मयार जा न हूंदा आहिनि, पर अॼुकल्ह हिन ईअं करणु छॾे ॾिनो आहे। आबदा परवीन जी मक़बूलियत जो राज़ आहे मुसलसल तख़लीक़ी अमल। मूं हिन खे हिकु हिकु कलाक ते हफ़्ता महिनत कंदे ॾिठो आहे। मूं हिन खे हिकु हिकु कलाम ते हफ़्ता महिनत कंदे ॾिठो आहे। उनखे उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॻाईंदी, उन जी हिकु हिकु बारीक़ तफ़सील खे धार धार अंदाज़ में ॻाए ॾिसंदी।
उन मां हर मुख़्तलिफ़ अंदाज़ ते ग़ौर कंदी, मशवरो कंदी ऐं जॾहिं को अंग पूरी रीति खपी वियो त उनखे अख़्तियार कंदी। उहा ॻाल्हि हर कलाम जी धुन, सुर, मेंढ, मरकीअ ऐं अलाप सां लाॻू आहे। ताज़ो हिन मुंहिंजे आॾो मफ़्तून हुमायूनीअ ऐं साहिब ॾिने जा कलाम ॻाया जेके 15 साल अॻु ॻाया हुयाईं, पर हिन दफ़े ॻाल्हि ई ॿी हुई। उन्हनि कलामनि में हिन एतिरियूं त नुदरतूं आंदियूं आहिनि जो उन्हनि में वधीक पुख़्तगी ऐं रचाव अची वियो आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकु अज़ीम फ़नकार लाइ हर बुलंदी कंहिं ॿीअ बुलंदीअ ते पहुचण लाइ ॾाको आहे। उहा सख़्तु महिनत ऐं उहा तख़लीक़ी क़ुवत आबदा परवीन खे अञा बि बुलंदियुनि ते पहुचाईंदी। उहो तनक़ीद जो न फ़क़ति मुर्कंदे आदरभाव कंदी आहे, पर उन जे रोशनीअ में पंहिंजे फ़न खे बहितर बणाइण जी कोशिशि पिणु कंदी आहे। आम फ़नकारनि वटि उहा ॻाल्हि आहे ई कोन, पर उहा ॻाल्हि पिणु फ़न जे बुलंदियुनि ताईं पहुचण लाइ ज़रूरी आहे। आबदा परवीन मौसीक़ीअ जे ऊन्हाइनि में वेंदी आहे। संदसि फ़न नक़ाशीअ वांगुरु ॿ पासाऊं टू डायमेंशनल न आहे, पर संग तराशीअ वांगुरु टिपासाऊं 3 डायमेंशनल आहे। मुसवरीअ में रुॻो हिकु ज़ावियो ई नज़र ईंदो आहे, पर संग तराशीअ जे फ़न जी ख़ूबसूरती हर ज़ाविये खां माणे सघिजे थी। आबदा संग तराशीअ वांगुरु सुरनि जा मुख़्तलिफ़ पहलू ॾेखारींदी आहे। भैरवी जंहिंखे ॻाइणु तमामु आसान आहे, उहा आबदा परवीन वटि अची सफ़ा मुख़्तलिफ़ थियो वञे। उहा उन राग खे हर मुख़्तलिफ़ ज़ाविये खां छेड़ींदी आहे ऐं उन जे रंगनि जा धार धार शेड ॾेखारींदी आहे। मथां खां हेठि, हिक पासे खां ॿिए पासे ऐं मथाछिरे खां अमीक ऊन्हाइनि में। आबदा परवीन जे फ़न खे ॾिसंदे 2 शेर दिलि ते तरियो अचनि। उन्हनि मां हिकु वर्ड्स वर्थ जो आहे, बिल्ट ही न्यू कमर आई हैव हर्ड, आई हेयर 3 एंड रेजॉइस, ओ चुको शल आई कॉल 3 बर्ड आर बट द वेंडरिंग वॉइस। ॿियो शेर शाह लतीफ़ जो आहे, रुञनि में रड़थी न कर कोयल जी कूक, विलोड़ो ऐं वूक ई तां आहे इश्क जो।